साईं कुर्बान अली सातो साईं महबूब जी घर में लख सलवात पढ़ाया। कुर्बान अली सातो साहब जो अजो को खैर, अब्दुल कादिर सातो साईं बिलावल सातो साईं जो अजो को खैर, अजो की गुलामी ही खैर पांजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला कुर्बान साईं के साईं जे सभनी घर वारन के अमा मिठी के सेहत वडी खिजरी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला इन्हनि जे रोजगारन में ज़ाहिरी ऐं गैबी बरकतों गंज गंज अता फरमा। साईं बिलावल साईं के नौकरी दे मौला, अमीर मुस्लिम जो वास्तो थी बिलावल सातो साईं के पक्की नौकरी अता फरमा। ओ मौला कुर्बान साईं अम्मा जी जल मदीने ईरान इराक शाम ज़ियारतुन ते वनल खैर सां जल्दी ये ज़ियारतूं नसीब फरमा। साईं आराई साईं गुलाम शबीर आराई साहब के साईं जे बचड़न के सेहत वडी खिजरी हयाती अता फरमा। ओ मौला जुमले जेके भी अज दुआ में वेठा असां सभनी जो बेड़ो तार। मामा मौला बख्शियाल साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। रब जेके हे अदी न्याणी साईं कुर्बान साईं जी भेण मुंहिंजी भेण जेके मुल्तान वारी आहिनि उन्हनि खे उनजे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा। हे शहज़ादा पढ़ाई में कामयाब थियनि, वॾा ऑफिसर थियनि, हे क़यामत ताईं तुंहिंजे साम्हूं आहिनि, इन्हनि जा हर मोड़ ते बेड़ा पार फरमा। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। सॼे सिंध में, सॼे पाकिस्तान में, सऊदी ईरान में, इराक शाम में, फ़लस्तीन मिस्र में घर घर में लख दुरूद पाक पढ़ियो वञे। या दुआ कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।